वस्सलातु वस्सलामु अला सय्यदिल मुरसलीन व खातमिन नबिय्यीन मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहन्नासु इत्तक़ू रब्बकुमुल्लज़ी खलक़कुम मिन नफ्सिन वाहिदिन व खलक़ मिनहा ज़ौजहा व बस्स मिनहुमा रिजालन कसीरन व निसा वत्तक़ुल्लाहल्लज़ी तसाअलून बिही वल अरहाम इन्नल्लाह कान अलैकुम रक़ीबा। सदक़ल्लाहुल अज़ीम व सदक़ रसूलुन नबियुल करीम। सूरत निसा मदनी सूरत मुबारका हिजरत का बाद में नाज़िल थी। निसा जी माना है औरतूं। इनमें मसाइल औरतुनि जा आहिनि। औरतुनि जे मुतलिक़ अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इन सूरत खे नाज़िल फरमायो आहे। इनमें 24 रुकू आहिनि। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इरशाद फरमाते या अय्युहन्नासु इत्तक़ू रब्बकुम, ए इंसानो तव्हां पंहिंजे रब खां ड्रिजो। अल्लज़ी ख़लक़कुम, उहो आहे जंहिं तव्हांखे ख़लक़ियो आहे। मिन नफ्सिन वाहिदिन, हिकिड़ी जान मां। और हिकिड़ी जान कंहिंजी आहे? उहा हज़रत आदम अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात। दुनिया इंसानियत जो अबो हज़रत आदम अलैहिस्सलाम, जेके अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात पंहिंजी कुदरत सां उनखे ख़लक़ियो, उनखे वजूद अता फरमाई, जंहिंजो लक़ब आहे अबुल बशर, यानी इंसानियत जो अबो, माण्हुनि जो अबो। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात उनखे पैदा फरमायो। व ख़लक़ मिनहा ज़ौजहा, ऐं अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात वरी उनजी घरवारी खे उन मां ख़लक़िया, यानी हज़रत आदम अलैहिस्सलाम। सभ खां पहिरियों फरमायो अल्लज़ी ख़लक़कुम। अल्लज़ी ख़लक़कुम, उहो आहे जंहिं तव्हांखे ख़लक़ियाईं। इन ॻाल्हि खे कॾहिं बि न विसारणु घुरिजे त असां ख़लक़ियल आहियूं। अलाह असांखे पैदा कयो आहे, उहो असांजो ख़ालिक़ आहे, असां उनजी मख़लूक़ आहियूं। ऐं हिकिड़ी जान मां मुराद हज़रत आदम अलैहिस्सलाम, कि जीअं इंसानु फ़ख़ुरु न करे, वॾाई न करे, छो जो असुलु सभिनी जो हिकिड़ो आहे। बाक़ी हिन दुनिया जे अंदरि तबिका ठहियल आहिनि, दर्जा ठहियल आहिनि। के ज़ात ते फ़ख़ुरु था कनि, के पंहिंजे नसब ते, के पंहिंजे क़बीले ते, के पंहिंजे माल ते, के पंहिंजे वजूद ते। पर अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फते इहो गौर फ़िक्र कयो त तव्हां सभिनी जो अबो हिकिड़ो आहे, हज़रत आदम अलैहिस्सलाम आहे। बाक़ी हे ज़ातूं, हे क़बीला, हे छा, इहो कहिड़ो मसइलो आहे? अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात उन जी वज़ाहत अॻिते क़ुर पाक में आणे थो पियो त लिताआरफ़ू, इहे ज़ातियूं इन करे तव्हांजी सुञाणप ॾेई रहिया आहिनि। हीअ फ़िलाणी ज़ात जो आहे, हीअ फ़िलाणो पाड़ो आहे हिन जो। इन जी का हक़ीक़त ज़ात जी न आहे जो क़यामत जे ॾिहाड़े अलाह जे हुज़ूर में क़दम रखे ऐं उते ऐलान थिए त फ़िलाणी ज़ात वारो अचे थो पियो, इहो को वजूद ई कोन हुयो। त इहे शयूं फ़ख़ुर जूं शयूं न आहिनि, इहे तकबुर जूं शयूं आहिनि। असां तबिका ठाहे छॾिया आहिनि न, बाबा हीअ वॾी ज़ात आहे, हीअ नंढी ज़ात आहे। वॾी ज़ात मां मुराद छा? ॾाढो आहे। जिन बाबा ॾाढो आहे, फुरे खाए थो पियो, परावन मालनि ते कब्ज़ो थो करे, चइबो आहे वॾी ज़ात आहे इन करे। ऐं हीअ जेको आहे सो अशराफ़ आहे, सुबुह जे टाइम जे अंदरि वञे थो, पंहिंजी दुकानु खोले, उते वञी पंहिंजो रोज़गारु करे, वरी शाम जे टाइम में कंधु हेठि करे पंहिंजे घर मोटी थो अचे। अब इन जी ज़ात नंढड़ी आहे, तंहिं करे इहो ईअं थो करे। ज़ात जो को असरु कोन्हे को, सिर्फ़ु पंहिंजे नफ़्स जी ख़वाहिश खे तरजीह असां ॾिनी आहे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात, जॾहिं तव्हांजो अबो ई हिकिड़ो आहे, नसुल ई हिकिड़ो आहियो, ख़ानदान ई हिकु आहे, त पोइ ज़ात जे करे हिक ॿिए जे मथां फ़ख़ुरु न करणु घुरिजे। बाक़ी सैयद जी ज़ात, उनजो ज़िक्र अलाह जे क़ुर पाक में आहे। उहा फ़ज़ीलत आहे अलाह जे तरफ़ां। हीअ सुञाणप जेका आहे न ज़ात वारी, इहा सिर्फ़ु सुञाणप आहे, इहा फ़ज़ीलत न आहे त भली ज़ात वारो पैदा। हा, अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जे तरफ़ां जेके बि एज़ाज़ मिलनि था उहे क़ाबिल फ़ख़ुरु आहिनि। उहा अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जेकॾहिं कंहिंखे पंहिंजो मुत्तक़ी बानो बणाए, मार्फत वारो बानो बणाए, अहले इल्म ऐं फ़रासत वारो बणाए, त इहा ख़ुदा ताला जी देन आहे, अलाह जी अता आहे। इन शयुनि जे मथां अलाह जो वरी वरी शुक्र बजाइणु घुरिजे त
त अल्लाह ताला जी ज़ाती बाबरकात इन दौलत सां असांखे सरफराज़ फरमायो आहे। ज़ात जे करे कंहिंजे मथां हमिलो न कजे, ज़ात जे करे कंहिंजी तोहीन न कजे त भई तुंहिंजी ज़ात जेका सो हल्की आहे। पर जंहिंजी हल्की ज़ात वारे में बि अल्लाह ताला कहिड़ी हिकमत उन में कहिड़ी कमी छॾी आहे की भई हिन में कमी आहे। अल्लाह ताला पूरो जो पूरो वजूद हुनजो ठाहियो आहे। हज़रत पीर मिठा रहमत अल्लाह ताला रहमत बख़्शरी वारा फरमाईंदा कि भई तव्हां कंहिं किताब में पढ़ियो आहे त कोरी ऐं मोची जन्नत में न वेंदा? किथे पढ़ियो अथव? तकीर में पाण फरमाईंदा त भई हीअ जेके आहिनि सो जन्नत में न वेंदा। अल्लाह ताला हर मोमिन खे जन्नत अता फरमाईंदो जेको अल्लाह जो फर्मा बरदार आहे। तंहिं करे अल्लाह ताला हिन लफ़्ज़ में इरशाद फरमायो त अल्लज़ी ख़लक़कुम मिन नफ़्सिन वाहिदिन, अल्लाह तोखे ख़लक़ियो बि आहे पर हिकिड़ी जान मां ख़लक़ियो आहे। उहा जान कंहिंजी? हज़रत आदम अलैहिस्सलाम जी आहे। उन मां अल्लाह ताला इंसान जी शुरूआत कई। नसल फैलजंदा विया, वधंदा वेंदा, पर उनखे जेकॾहिं वरी वेढ़जे न त वञी पंहिंजे अबे ॾाॾे ते वञी हिते वञी बीह रहंदो। त असां जॾहिं सभु गॾु थींदासीं न, सभु गॾु थी वरी हज़रत आदम अलैहिस्सलाम वटि वञी बीहंदासीं त वॾो इहो ई आहे जंहिंमां अल्लाह ताला जी ज़ाते फरमाई त ख़लक़ मिनहा ज़ौजहा, ऐं अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात इन जे जोड़े खे इन नफ़्स वाहिद मां पैदा फरमाई। हज़रत आदम अलैहिस्सलाम जे वजूद मां अल्लाह पंहिंजी कुदरत सां हज़रत बीवी हवा खे पैदा फरमाई। इन असुल मर्द आहे ऐं उनजी टारी औरत आहे। असुल यादि रखणु घुरिजे हिते टारी आहे, टारी यानी फरो सॾिबो आहे अरबी जे अंदरि, यानी औरत जेका सो मर्द जी टारी आहे। माना उनजो जीअणु बग़ैर मर्द जे नथो थी सघे। वणो पाण बीह वेंदो पर उनजी टारी जे हुन खां टुटल हुजे त उहा क़ाइमु न रही सघंदी। अलाह अहिड़ो मिसाल ॾिनो आहे त ख़ुदा ताला जी ज़ाते बाबरकात हज़रत आदम अलैहिस्सलाम मां हज़रत बीवी हवा खे पैदा फरमाई त जीअं अल जिन्सो यमीलो इलल जिन्स, जिन्स जिन्स जे तरफ़ ॾे लाड़ो कनि। हज़रत आदम अलैहिस्सलाम सुतल हुया या कंहिं गौर फ़िक्र में मुस्तग़रक़ हुया, छो जन्नत में निंड कोन हूंदी आहे। मुख़्तलिफ़ क़ौल आहिनि। अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात हज़रत बीवी हवा खे पंहिंजी कुल सां पैदा फरमाई। जीअं हज़रत आदम अलैहिस्सलाम जो नज़र फरमाई हाणे हमजिन्स थी पिया, हमजिन्स थी ऐं कलाम कयईं, हुन बि कलाम कयो। पोइ अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात इन्हनि जो निकाह फरमायो आहे। पहिरियों इंसान हुनजो निकाह फरमाई। पोइ अल्लाह ताला अॻिते फरमाईंदो बस मिनहुमा रिजालन कसीरन व निसान, अल्लाह ताला पोइ उन मां घणा मर्द ऐं घणियूं औरतूं पखेड़ियां आहिनि। ज़मीन खे अल्लाह ताला उन सां भरे छॾिया आहिनि उनजी औलाद मां। पर हिदायत जो रस्तो कहिड़ो आहे? हिदायत जो रस्तो उहो आहे जेको अल्लाह जी किताब जो रस्तो आहे, अल्लाह जे नबियुनि जो रस्तो आहे। यानी अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात ज़मीन त भरिजी वई माण्हुनि सां। हाणे माण्हू गुज़ारींदा कीअं इहे माण्हू? जिले त को निज़ाम हुजे न। पोइ अल्लाह ताला पंहिंजे नबियुनि खे दुनिया में तके ते मबूस फरमायो त इन मख़लूक जी वञी तव्हां रहबरी कयो जेका हज़रत आदम अलैहिस्सलाम जी औलाद आहे। ख़ुसूसन यानी इंसान जे लाइ अल्लाह ताला पंहिंजे किताबनि खे पंहिंजे रसूलनि खे मबूस फरमाई। जिते माण्हू हूंदा उते इख़्तिलाफ़ बि थींदो, झगड़ा बि थींदा, पर उन्हनि में अदुल क़ाइमु रखण जे वास्ते अल्लाह ताला उनखे मोकिलियो। फरमायो वत्तक़ुल्लाह अल्लज़ी तसाअलून बिहिल अरहाम, ऐं ॾिजो अल्लाह ताला खां जंहिं जॻह ते रहमन जे मुतलिक़ सुवालु थींदो। इन अल्लाह कान अलैकुम रक़ीबा, अल्लाह तव्हांजे मथां निगहबान आहे, ख़ुदा तव्हांजे मथां निगहबान आहे। तंहिं करे अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात रिश्तनि जे एतिराम बि सेखारे थो पियो त रिश्तनि जो एतिराम कयो जेतिरो मुमकिन थी सघेव। रिश्तनि खे टोड़ियो न बल्कि रिश्तनि खे जोड़ियो। छो जो तव्हां इंसान आहियो ऐं इंसान जे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस पाक खोलियो आहिनि मिटनि माइटनि जे बारे में त इहे जेके रिश्ता ठहियल आहिनि न, इहे कंहिं माण्हू कोन ठाहिया आहिनि, कंहिं सरदार या कंहिं बादशाह कोन ठाहिया आहिनि। अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल ठाहे मोकिलिया। हीउ पीउ आहे, हीउ पुटु आहे, हीउ भाइटियो आहे, हीउ चाचो आहे, हीउ मामो आहे, हीउ भाणेजो आहे। ऐं अहिड़ी तरह सां औरतुनि में बि जेके रिश्ता आहिनि, इहा जेका जोड़ ठहियल आहे न, इहा अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जी ठहियल आहे। बल्कि फरमाए इन्हनि जो बि एतिराम कयो रिश्तनि जो। हुकूक जेके हूंदा आहिनि दर्जा बदर्जा हूंदा आहिनि। जंहिंजी क़राबत जेतिरी वेझी हूंदी उनजो हक़ वधीक थींदो। जेतिरी वेझड़ाई हूंदी रिश्ते में, अॻिते फरमाए त आतुल यतामा अमवालहुम, ऐं अल्लाह ताला जी ज़ात फरमायो त यतीमनि खे उनजो माल ॾियोनि। वला ततबद्दलुल ख़बीस बित्तय्यिब, ऐं इहो कमु न कयो त सुठी शइ पंहिंजे वटि रखो, यतीम खे ख़राबु थी ॾिनी।
ईअं बि थींदो आहे, यतीम नंढड़ो आहे, हाणे जवान थींदो, चाचा हाणे मूंखे 100 ॾे त पोइ छा कंदो, भली ज़मीन पाण वटि रखंदो ऐं हुनखे वरी किनियूं ॾे। अलाह ताला चए ईअं न कयो, माल में जॾहिं तक़सीम कयो त यतीम जो जेको हक़ आहे उनखे सुठो तव्हां ॾेई छॾियोसि। छोजो यतीम जेको आहे उनखे चइबो आहे जंहिंजो पीउ वफ़ात कयो हुजे, सगीर हुजे, जॾहिं कबीर थींदो त उन हुकुम मां ख़ारिज थींदो। जॾहिं कबीर थियो न पोइ हाणे यतीम न आहे। पोइ जेसि ताईं सगीर आहे पोइ खणी किरोड़नि जो मालिक हुजे त बि उनजे मथां ज़कात फ़र्ज़ु न थींदी, किरोड़नि जो मालिक हुजे उनजे मथां हज फ़र्ज़ु न थींदो। यतीमनि सां अलाह ताला कानून इहो ॿुधाए थो पियो, पर असां में छा आहे, असांजी नज़र यतीम जे मथां घटि हूंदी आहे, यतीम जे माल जे मथां था पिया। पर यतीम जो एतिरो त हक़ु आहे, जेकॾहिं हिकिड़ो शख़्स दुनिया मां वफ़ात करे थो वञे, हुनजा 4 पुट जवान आहे ऐं हिकिड़ो पुट हुनजो सगीर आहे, जेसि ताईं माल न विरहाइजे तेसि ताईं हुन शख़्स जी मिल्कियत मां ख़ैरात करणु शरीयत में जाइज़ आहे, जेसि ताईं माल न विरहाए। माण्हू कंदा न ख़त्मो था ॾियारियूं, जुमे जी राति आहे, ख़त्मो ॾियणो आहे त टीजो था कयूं, हाणे त दावतूं थी पियूं आहिनि। जेकॾहिं हिकिड़ो उन चइनि भाइरनि मां यतीम आहे, सगीर आहे, त जेसि ताईं माल पाण में विरहाइनि नथा तेसि ताईं उनजे घर जो खाधो खाइणु हराम आहे शरीयत जे अंदरि। जॾहिं उहो मिल्कियत विरहाइनि, उन यतीम जो सगीर जो हिसो कढी जुदा कनि, पोइ कबीर भली पंहिंजे माल मां जेतिरो वणे ख़ैरात कनि, उहा ख़ैरात क़ाबिल क़बूल आहे। यानी यतीम जे माल जो एॾो हुकुम इस्लाम जे अंदरि आहे। पर असां चवंदा हुआ अबो कमायो आहे, मिल्कियत बाबे जी आहे, बाबे जी हाणे न आहे, हाणे पोयनि जी थी वई, हाणे उनखे तक़सीम करणु फ़र्ज़ु आहे। जेकॾहिं उनजे अंदरि असां कोताही कंदासीं त इहे टीजा इहे ख़तमा सभु खाइण हराम आहिनि, नाजाइज़ आहे इस्लाम में। त इहो फ़र्ज़ु अमल आहे, टीजो करणु फ़र्ज़ु न आहे, ख़तमा ॾियणु फ़र्ज़ु न आहिनि, पर माल तक़सीम करणु फ़र्ज़ु आहे। अलाह ताला उहो फ़र्ज़ु कयो आहे त जेसि ताईं उन सगीर जो हिसो कढी जुदा हुनखे करे न ॾिबो। ऐं इहो बि शर्त आहे त ख़ैरात करण जे अंदरि 4 ॼणा त राज़ी आहिनि, पर हिकिड़ो भाउ चए थो त मां राज़ी न आहियां, त बि इहा ख़ैरात बि नाजाइज़ आहे। बल्कि उनजो हिसो कढी उनखे ॾियो, पोइ तूं पंहिंजी मर्ज़ी सां पंहिंजे हिसे मां ख़ैरात करी पाण वटि महफ़ूज़ रखी, पोइ तुंहिंजो हिसो थींदो। इहे असां में ख़राबियूं आहिनि जेकी हिन सूरत जे अंदरि अलाह ताला जी ज़ाते बाबरकात फरमाए थो पियो त तव्हां यतीमनि जे माल जे अंदरि ख़ासि ख़्यालु कंदा कयो। ईअं न थिए जो तव्हां यतीम जे माल मां खणी करे तव्हां ख़ैरातूं कयो त पोइ पाण जे लाइ बि अज़ाब बणायो ऐं जेके खाइण अचनि था उन्हनि खे बि गुनहगार करे छॾियो। इन ॻाल्हि में छोजो चवंदा न मैयत जे घर जो खाधो न खाइजे, चइबो आहे, चवणी न आहे बल्कि शरीयत आहे। इन करे त ख़बर न त इहो खाधो कंहिंजे हक़ मां तयारु कयो वियो आहे, कंहिंजे पैसनि सां इहो ठाहियो वियो आहे। दुआ आहे त अलाह ताला असांखे अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए।